अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। PS70 मातली जे तक ते नंढी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। कुल 123 पोलिंग स्टेशन मां 60 पोलिंगनि ते गणप मुकमल। PP उम्मीदवार मोहम्मद हाले पोठो 20,205 वोट खणी अॻभरो। JUI उम्मीदवार गुलहसन ज़ौर 2,996 वोट खणी ॿिए नंबर ते। TLP उम्मीदवार 1,104, मजलिस वहदत अल मुस्लिमीन जो उम्मीदवार 894 ऐं आज़ाद उम्मीदवार रगो 25 वोट खणी सघियो। कराची सिंध जो हिस्सो आहे। JUI ज़िले बदीन जे अमीर मौलाना मोहम्मद ईसा समो PS70 मातली जे तक ते थियल नंढी चूंड में पीपल्स पार्टी ते धांधली कराइण जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजे वोटरनि जी वॾे अंग खे ॾिसण खां पोइ PP पारां धांधली शुरू कई वई। पोलिंग 45 हाजी सामद, पोलिंग नंबर 57 मुराद छलगरी, पोलिंग 80 वली मोहम्मद लगारी, पोलिंग नंबर 73 BHU फलकारा, पोलिंग 9 गुल मोहम्मद कालूनी, पोलिंग नंबर 59 इस्माइल नौतकाणी ऐं पोलिंग 61 ते बदतरीन धांधली कई वई। लेडीज़ विंग पोलिंग बूथ ते मर्द विहारिया विया हुआ जिन पाण ठप्पा पे हया। असांजी औरत वोटर्स खे वोट ॾियण खां रोकियो वियो। अमलो बि बेवस नज़र आयो। इतलात वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त पीपल्स पार्टी कराची खां पोइ मातली में बि मुखालफ़नि खे शिकस्त ॾींदी। मातली जो अवाम कठपुतलियनि खे वोट जी ताक़त ज़रिए भरपूर जवाब ॾींदो। रिंग रोड जी रिंग मास्टर पार्टी खे PS70 लाइ उम्मीदवार बि न मिली सघियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तरक्की वारो नज़रियो ॿीहर सुर्ख़रू थींदो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल अरसा जे पाणी विर्छ ते एतिराज़ वारींदे चयो आहे त अरसा पाणी जी विर्छ ते सिंध सां ज़्यादती पियो करे। असां पाणी विर्छ बाबति जेकी अंग अखर ॾिना आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत खे चैलेंज आहे त उहे ग़लति साबित करे ॾेखारे। गुड्डू बैराज में 17 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज में 54 सैकड़ो पाणी जी खोट आहे। अरसा सिंध खे 5,17,000 एकड़ फुट पाणी घटि ॾेई रहियो आहे। पंजाब खे से खां वधीक पाणी मिले पियो। KPK ऐं बलोचिस्तान खे बि पाणी मिले पियो, पर सिंध सां ज़्यादती थी रही आहे। कराची सिंध जो हिस्सो आहे। कराची सिंध खे अलॻि अलॻि न लिखियो ऐं न पढ़ियो वञे। पेमरा पारां पाकिस्तान जे सभिनी TV चैनल्स खे नोटिस जारी कयल नोटिस में ॼाणायो वियो आहे त कराची सिंध जो हिस्सो आहे जंहिंखे अलॻि न लिखियो वञे न पढ़ियो वञे। सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना पाबंदियूं बरक़रार रखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास। मुराद अली शाह चयो आहे त ईद खां पोइ कोरोना केस वधिया आहिनि। सूबे में नरमी करण मुश्किल लॻी रहियो आहे। केसनि जी शरह घटि थी त नरमी कई वेंदी, ॿी सूरत में वधीक सख़्ती करणी पवंदी। छंछर जे ॾींहुं टास्क फोर्स जे इजलास में सूरत हाल जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 131 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। 24 कलाकनि दौरान 4,207 नवां केस ज़ाहिर। वायरस खे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 19,987 ऐं मरीज़नि जो मजमूई अंग 8,90,391 थी वियो। NCOC मूजिबि कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 8.22 सैकड़ो रही। हैदराबाद में कोरोना वायरस जी शिदत में इज़ाफ़ो। वधीक 5 ॼणा फौत थी विया। 24 कलाकनि दौरान 102 नवां केस ज़ाहिर। सिहत खाते मूजिबि कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 8 सैकड़ो रिकॉर्ड कई वई आहे। हैदराबाद में फाल केसनि जो अंग 2,153 थी वियो। नेब जी कार्रवाई। TMA खानपुर में करप्शन जे इल्ज़ाम हेठि ठेकेदार गुलाम फरीद बिरोही गिरफ़्तार। नेब अमलदारनि चयो आहे त खानपुर जे तरक़ियाती कमनि में करप्शन बाबति रेफरेंस में ठेकेदार गुलाम फरीद बिरोही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। लाड़काणे में PTI सेनेटर सैफुल्लाह अबड़ो जी ठेकेदार भाउ रहमतुल्लाह अबड़ो ऐं इंजीनियर आफ़ताब अबड़ो में टेंडर तां छेड़े वारो मामलो। पुलिस गिरफ़्तार कयल रहमतुल्लाह अबड़ो खे अदालत में पेश करे छॾियो। 14 ॾींहनि जी अदालती रिमांड ते जेल हवाले।